नाज़रीन भली कार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां CMH रावलपिंडी जो दौरो कयो वियो। अपडेट कंदासीं। अहम ख़बर आहे। सदर पारां भारतीय हमले में ज़ख़्मी थींदड़ पाकिस्तानी फ़ौजियुनि ऐं मुतासिर शहरी जी अयादत। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां ज़ख़्मी जवाननि जी बहादुरी, क़ुर्बानी ऐं हुब्बुल वतनी जी वाखाण कई। असांखे पंहिंजे बहादुर सिपाहियुनि जी क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। चवण आहे सदर आसिफ अली ज़रदारी जो सॼी क़ौम पंहिंजनि जवाननि ऐं शहरनि जी क़ुर्बानीनि खे सलाम पेश करे थी। अपडेट कंदासीं। अहम ख़बर आहे। पाकिस्तानी क़ौम दुश्मन जी अगराई जो साबित क़दमी सां मुक़ाबिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे भारत जो रवैयो जरहाड़ो इंतिहा पसंदी ते ॿधल ऐं इलाक़ाई अमन लाइ ख़तरो आहे। हिंदुत्व वारो नज़रियो सॼे ख़िते जी सलामतीअ लाइ संगीन आहे। अवां खे आगाह कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी CMH रावलपिंडी जो दौरो कयो आहे। चवे थो मोदी सरकार पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई खे सियासी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु करणु चाहे थी। अपडेट कंदासीं। अहम ख़बर आहे। पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं क़ौमी सलामती लाइ कंहिं बि ख़तरे जी इजाज़त न ॾींदासीं। सॼी क़ौम कंहिं बि जारियत खे मुंहुं ॾियण लाइ मुतहद पुरज़म आहे। अपडेट कंदासीं। पाकिस्तान कंहिं बि क़िस्म जी अगराई जो मुनासिब जवाब ॾियण जी मुकमल सलाहियत रखे थो। इहो चवणु आहे सदर जो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी CMH रावलपिंडी जो दौरो कयो। सदर भारतीय हमले में ज़ख़्मी थियल पाकिस्तानी फ़ौजियुनि ऐं मुतासिर शहरनि जी अयादत कई। सदर आसिफ ज़रदारी तरफ़ां ज़ख़्मी जवाननि जी बहादुरी, क़ुर्बानी ऐं हुब्बुल वतनीअ जी वाखाण पिणु कई वई। अपडेट कंदासीं। अहम ख़बर आहे। असांखे पंहिंजनि बहादुर सिपाहियुनि जी क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे।